खलीफो लगारी फकीर नबी बख्शो मुरीद तो गौसल आलमीन जो हो। अबे डाडे पढ़ डाडे संत पीढ़ियों उन जो मुरीद बुजुर्गन मुल्तान शरीफ वारन जा गौसल आलमीन जा मुरीद हा, पर उन जो सगो मासात हो मोहब्बत ही उन्हीं सां उनखे खलीफे नबी बख्श जो खलीफो कासिम हुन जो नालो हो। वो लाड़ जे सफर में पीसे रोजे वारे जो मुरीद थियो। सभई जो सुभान अल्लाह, डाडे जो सुभान अल्लाह। हाणे हू पद करे दरगाह ते, हू पद करे मुल्तान ते, लाड़ खां ॿई गॾिया अचनि, हिन इलाइक़े में अचनि त हू मुल्तान हलियो वञे, ही दरगाह ते अचे। पर खलीफ़ो मोहम्मद कासिम हिन खे सदाई दावत ॾींदो हो, नबी बश दरगाह ते जुल मेडा पीर त ॾेख। मुफ्ती साहब अब उर्दू में तकीर कई, साईं मुफ्ती मोहम्मद आरफ अब उर्दू में कई, हाणे मां तो सराइकी में कई। आयो तव्हां बि जाते काथे सुभान अल्लाह, उर्दू भी सुभान अल्लाह, सिंधी भी सुभान अल्लाह। हिकिड़े बादशाह चयो मानी वठणी आहे, बादशाह हिकिड़े चयो बाबा मूंखे जेको ख्वाजा खिज़र जो दीदार कराए वज़ीफ़ो ॾसे उनखे लख रुपयो ॾियां। हे मुंहिंजो उस्ताद ॻाल्हि कंदो, साईं उस्ताद मोहम्मद सालेह, अल्लाह से जन्नत नसीब फरमाए। अॼु हुनजो 12 शरीफ़ हो। साईं फरमाईंदा त हुन बादशाह जो ऐलान कयो त मूंखे को ख्वाजा खिज़र जो दीदार कराए वज़ीफ़ो ॾसे लख रुपयो ॾियांसि। हिकिड़े हमराह खे माईअ चयो त वञ वियो आहे बुख था मरूं, वञी बादशाह खे चयो त मां तो वज़ीफ़ो ॾसियां, लख रुपयो ॾे। चई मूंखे अचे त कोन थो, ठगी कंहिंसां कयां। बादशाह सुभाणे कावड़बो, चई हाली त लख रुपयो वठूं पोइ ॾिठो बि। बादशाह सां जी ॻाल्हाई, बादशाह सलामत मां तव्हांखे दीदार कराईंदुसि, वज़ीफ़ो ॾसियां थो, 8 ॾियारे तव्हांखे दीदार थींदो, पर पैसा वठंदुसि अॻु वाट। जागो था? बादशाह जो रिट जो पुट मूंखां वेंदो कान्हे, बादशाही मुंहिंजी हाणे ॾियोसि पैसा, लख रुपयो ॾिनोसि। ॾे ख़बर 8 ॾियारे ज़ियारत न थी त चइसि पोइ मां तुंहिंजो रही या जेका खपई सां सज़ा ॾिजां। हुन त वठ लख रुपयो वठी लाइ बंग बुगड़ो करे छॾिया लाजा कयईं। बादशाह खे दीदारी कोन थियो, बादशाह चयो पकड़े अचोसि। पकड़े आया, बादशाह चयोसि ॿाहूं बि ॿधोसि, ॿाहूं जो टंगू बि ॿधोसि, टंगू ॿधोसि। चवणु लेटायोसि मुंहिंजे आॾो, साम्हूं लेटायोसि। बादशाह कुर्सी ते वेठो, वज़ीरनि खे चई तव्हां बि हिते कुर्सी रखी वेहो, हाणे ॾसियो सज़ा हिन खे कहिड़ी ॾियां। वज़ीरनि जो थी लोध हुजे। माशा अल्लाह आसिफ ज़रदारी में 55 वज़ीर त खया न, अञा खणे पियो, चई खज़ानो ख़ाली आहे। 150 माण्हू जहाज़ जो भरे ॿाहिरे मुल्क ते विया। बाबा हाणे इहो त ख़र्चो थियो, ग़रीब मुल्क जो दौरो पियो थिए। वज़ीर अची वेठा कुर्सियुनि ते। हिकिड़े वज़ीर खे चढ़े ॾे ख़बर हिनखे सज़ा कहिड़ी ॾियां। बादशाह सां जेको ठगी करे हिनखे सज़ा कहिड़ी ॾियां। वज़ीर चयोसि मुंहिंजी सराहत हिनखे अॾीअ ते रखो, कुतर कयोसि पेरनि खां। तव्हां वांगुरु रोशे को ॾिया ख़ल्क बि घणी अची गॾु थी, ॾिसो कहिड़ी सज़ा थी मिले। बादशाह वेठो आहे, वज़ीर वेठा, वीचारो कांव कुतरो थियो ॿधो पियो आहे, ख़ल्क जुभा कयूं बीठी आहे। बाबा कहिड़ी सज़ा चई हिनखे कुतर करींसि, कुतर। ॿी ख़ल्क चुप में हिकिड़ो फ़क़ीर हो थी बीठो, चइसि वाह वाह ठीकु आहे, सही आहे। वज़ीरनि बि ॾिठो त इन शरीफ़ चयो आहे वाह वाह ठीकु आहे। बादशाह चयो बि तुंहिंजे चवण ते कोन्हे। ॿिए वज़ीर खां पुछे ॾे ख़बर तुंहिंजी कहिड़ी सलाह, हिनखे कहिड़ी सज़ा ॾियां। चइसि हिनखे ॿधो वण सां ॿधी, पोइ कुता बछोसि, कुता पटे टुकर कनिसि। ॿियनि सभिनि चुप कई। उन साॻे चयोसि वाह वाह ठीकु आहे, वाह जो ॻाल्हि कई अथव। बादशाह चयो बि अञा 3 वज़ीर खां पुछां।
अरे टियां वज़ीर चइजी सही जे ॾे ख़बर तुंहिंजी सज़ा कहिड़ी आहे, तुंहिंजी सलाह कहिड़ी आहे? चइसि मुंहिंजी सलाह इहा आहे त कणा हो तेल जो चाढ़ियो, पोइ हुनखे जंहिं महिल ट्रस कई न पोइ हिनखे जेरो खणी विझो त सड़ी कोकलो थी वञे। ॿी ख़लक चुप उनी चयोसीं वाह वाह ठीकु आहे फर्स्ट क्लास आहे। हिकिड़ो वज़ीर हो सफ़ा सादड़ो दरवेश हो ऐं उन जी ख़बर बि कंहिंखे कान्हे त केरु आहे छा आहे। चई फ़क़ीर दरवेश तूं बि हींअर वज़ीर आहे असांजो, तूं ॿुधाए। चई बादशाह सलामत तुंहिंजे खज़ाने मां राज खाई आहे, हिन मिसकीन खातो छा थियो, हिनखे माफ़ कर, हिनखे। त उन साॻे जो ठीकु आहे वाह वाह सच थो चए। बादशाह चोड़े वठी जो इन्ही खे। ये ख़बर ये कुत्तर क्या तब ठीक, ये कुत्तन को पटाया तब ठीक, ये तेल में रझे तभी ठीक, ये माफ़ कया तब ठीक। इहो छा? उन चयोसीं तव्हां को न सम्झाओ, ॻाल्हि असुल ही आ, मूं जेका ठीक ठीक ॻाल्हि कई आ सा हिन तुंहिंजे वज़ीरनि जे नसुल जी ॻाल्हि कई आ। जंहिं चयो त हिनखे कुतर कयो इहो कासाईअ जो पुटु आ, जंहिं हिनखे चयो त हिनखे कुतनि खां पटायो सो शिकारीअ जो पुटु आ, जंहिं चयो त हिनखे तेल में काढ़ियो इहो पकोड़ाईअ जो पुटु आ, ऐं जंहिं चयो हिनखे माफ़ कयो तूं हिनखे कोन थो सुञाणी सो आले रसूल सैयदा नबी जो बचड़ो आ, हुजूर जो खानदान आ। इन्ही खे कहीं कोन पे सुञातो, मां इन्ही खे ज़ाहिर कयां तो यो सैयद आ। उन शाह साहब चयो जे करे तूं मूंखे ज़ाहिर तो करी त मां बि ज़ाहिर तो कयां तूं ख्वाजा ख़िज़र आ। इहे जो चई तो आख़िर खां ग़ाइब थी वियो हलियो वियो। मुंहिंजा दोस्त थी सभु को पंहिंजे हट जो हुको ॾींदो आहे, सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ज़ोर सां सल्लल्लाहु। हाणे तव्हांजो इम्तिहान आहे, ॻाल्हि कहिड़ी कंहिंमें मौलवी तां कची करे वेहंदा हो। मां पुछो हिननि खां आहे मर हो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हुन हमेशह दावत ॾिनी। हुन चयो आखियो तेकूं तेॾा पीर मेकूं, आखो भला आखो त सही, तोखे तुंहिंजो पीर मूंखे ईंदा वेंदा हा, पंध पिया कंदा हा, साल अची विया। हिकिड़े दिहाड़े ख़लीफ़ो नबी बख्श लगारी रहमतुल्लाह ताला अलैह, मुंहिंजा दोस्तो मुल्तान शरीफ़ जेको उन्ही ज़माने में सजादा नशीन हो, मखदूम साहब उन्ही खे चई किबला मैं तेरा मुरीद, मेरा अब्बा तेरा मुरीद, मेरा ॾाॾा तेरा मुरीद, असांजी 7 पीढ़ियां तेरे मुरीद, मेरा हिस्सा तंहिं कॾहिं होवे त मेकूं ॾे फैज़ दी वंड मेकूं मिलणु खपे। इवें ख़ाली पंध कंद कर में जुती बि घस गई है। पीर साहब ॻाल्हाईंदा सराइकी जे आखे नबी बश असां कने त घणा ई हे तेऊं किथे को ॾेऊं पर क्या करूं तंहिं कने थां है ई कोन। सम्झो था न, असां त तोखे घणो ई ॾियूं पर तो वटि थां कोन्हे, थां हुजई त तोखे ॾियूं। ॾाढो मायूस थियो, रात रही सुबह जो मोटियो, वापस आयो, हिन इलाइक़े मां गुज़र थियुसि, दिल में सोचई कासिम सदाई चवंदो आहे त मेॾा पीर ॾे खे भला कासिम वारो पीर त ॾिसां। दोस्तो अदीदो मुसलमान भाइरो ॻाल्हि पे कम अल्लाह जे वलियन जे नज़र जी त नबी जी नज़र नबी जो मौजज़ो आ, वलीअ जी नज़र वलीअ जी करामत आ। ख़लीफ़ो साहब दरगाह पुराणी ते पहुतो आ। ख़लीफ़े मोहम्मद कासिम हिन खे ॾिठो ॾाढो ख़ुशि थियो त हमेशह चवंदो हुयो सांस त मुंहिंजो पीर ॾिस अॼु ॾिसण आयो आहे, जल्दी कयां वठी वञा वञी पीर साईं सां मिलायांसि। हवा ॾेई कोन वरितईंसि, ईअं तकिड़ो तकिड़ो पीर साईं रोज़े वारे जी दरबार में
शाम हो वियो पीसे रोज़े वारा मिली चवनि था हथ ॾेई चवनि था नबी बश ख़ुशि आहियो चई क़िबला हाओ पाण फरमाइनि था फ़क़ीर ॻाल्हि ॿुध महिमान ईंदो आहे थांव ॿधी कोन ईंदो आहे उनखे मानी बि खाराइबी आहे थांव बि ॾिबो आहे इहो नारो वाई बादीनो जे नारो लगे शैतान भॼे सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन्हीअ नारे घोटड़ू जो किलो टोड़ियो हो इन्हीअ नारे जैसलमेर जे कुबे में किले में डार विधा मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहो नारो हक़ीक़त में सियासी नारो नाहे रूहानी नारो आहे अल्लाह तबारक व तआला जे वलीअनि जी निगाह का कुर्बान वञा ख़लीफ़ो समझी वियो त मूंखे पीर चयो हो मुल्तान वारे त तोखे तो वटि थांव कोन्हे न त घणो ई कुझु ॾियूं रोज़े धणी त मूंसां उहा ॻाल्हि थो करे त महिमान थांव खणी कोन वेंदो आहे उनखे मानी बि खाराइबी आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मां जेकॾहिं शाहपुर चाकर मां अचां अमानुल्लाह फ़क़ीर चए प्लेट खणी आयो मूंखे हिन में मानी ॾे त इहा इज़त कान्हे का जेको तॾहिं वारो हूंदो आहे सो थांव बि ॾींदो आहे मानी बि ॾींदो आहे अल्लाह जे फज़लो करम सां ख़लीफ़े साहब जी दिलि खे धक लॻो चए क़िबला मूंखे हाणे पंहिंजो मुरीद बणायो वो ख़लीफ़ो नबी बख्श थियो सही पीसे रोज़े वारे जे ज़माने में भी हुयो उन खां बाद पीसे तजर धणी रहमतुल्लाह अलैह जी बादशाही जो दौरो पीसे तजर वारे जे ज़माने में भी हुयो पीसे तजर धणी रहमतुल्लाह अलैह बिस्त में गॾा पीसे बबले धणी जे ज़माने में भी हुयो पीसे तख्त धणी रहमतुल्लाह अलैह जे ज़माने ताईं चइनि गादनि ताईं मौजूद हुयो ऐं पीसे तख्त धणी रहमतुल्लाह अलैह जे ज़ाहिरी तालीम ऐं इल्म ऐं मदरसे जो इंतज़ाम ख़लीफ़े नबी बख्श ग़ारी कयो वॾो साहिब कमाल साहिब दीवान आशिक़ बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे मुंहिंजा दोस्त जेकॾहिं रसूलुल्लाह जी नज़र कमु करे थी त मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जी बि नज़र महबूब जी नज़र मौजज़ो आहे वलियनि जी नज़र जो करामत आहे बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे महबूब जा हथ भी मौजज़ो तो सुभान अल्लाह इशारे से चांद चीर लिया छुपे हुए खुर को फेर लिया चंड मुझे नबी चीरियो हाँ या न काॾे ॻाल्हायो लथल सिज मुंहिंजे नबी कहिड़ो ॾाढे जो मां ॿोड़ो आहे मुफ्ती साहब कंहिंजी निमाज़ कहिड़ी न न ट्रेपरी मां सम्झां थो इहा ॻाल्हि शिया कोन मञींदा वहाबी तो ही कोन था मञनि शिया भी कोन मञींदा नबी जो मौजूज़ो इहो चंड सिज मोटाइण वारो शिया कोन था मञनि हाणे हेॾे मुदे तवज्जो कयो मां तव्हांखे सम्झायां इंशा अल्लाह ताला तव्हां सम्झी वेंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अली साईं खे कंहिं कम सां मोकिलियो ज़ोहर जी नमाज़ पढ़ियऊं उन खां बाद शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु कम सां हलिया विया कहिड़ो शेर शाह मर्दा शेर यज़दा क़ुव्वत परवरदिगार चओ सो भाई शाह मर्दा शेर यज़दा क़ुव्वत परवरदिगार ला फता इल्ला अलीला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार ये मवाली चार गॾिबा आहिनि न वो चौंदेड़े मुलड़ूअ खे अलीअ जे शान जी कहिड़ी ख़बर मुलड़ूअ खे वरी के यक्ता रोकणी चवंदा मोगा मुलड़ू मथो न मार इश्क शरा सां शामिल न आहे
जागो था मोल में तव्हांखे थकायो आहे कुझु तव्हांजी निंड फिट हाँ साईं हाणे से मोगा मुल्लू जो नमाज पढ़े रोज़ो पढ़े रखे हज ज़कात कुरान सॼो ॾींहुं हदीस पढ़ाए बुखारी पढ़ाए तर्जुमो पढ़ाए सॼी ज़िंदगी को नबी जो दीन पढ़ाए नमाज़ूं पढ़ाए फतवाऊं जे इल्म पढ़े रसूलुल्लाह जे दीन जो वारिस हाणे उन्हीअ मुल्लड़ूअ खे अलीअ जे शान जी ख़बर कान्हे बाक़ी न घर न घोटू खे ख़बर आहे थोरो इन्हनि जी बि संभाल अलाह अफ़सोस थो थिए ॾाढो खिलो न कुझु सोचो बि अफ़सोस थो थिए न त केतिरी जहालत थी वई आहे न नमाज़ न रोज़ो न हज न मस्जिद न मुजादा तहारत न पाकाई का ख़बर कान्हे सॼो ॾींहुं नशे में चूर आहे पर इल्म वारनि ते ठठोल अहल सुन्नत ते ठठोल मुल्लुअ खे कहिड़ी ख़बर अलीअ जे शान जी तोखे ख़बर ई कान्हे का तोखे ख़बर हुजे हा त ईअं कोन चवी आहे खुदा जो कसम आहे जेका अहले सुन्नत जे आलमनि खे अलीअ जे शान जी ख़बर असां कंहिं खे कान्हे तूं अलीअ जी तारीफ़ थोरी कंदो तूं त गिला कंदो चए अलीअ खां कुर्सी खसे हा अलीअ जे गिची में रसो विधऊं ऐं रसो बि कारे रंग जो हिन जे मुल्ला बाकर मजलसी पंहिंजे किताब में लिखियो आहे हक़ुल यकीन में त नबी करीम अलैहिस्सलाम जे वफ़ात खां पोइ अबू बकर ज़ोरी कुर्सी ते वेठो अलीअ खे रसो विझी आया कारे रंग जो रसो हो ऐं कीअं अची हुनखे बैयत करायूं अली हथ खणी चयो मुंहिंजा मौला मां मोहताज आहियां छा कयां केरु मुंहिंजी साथ कोन थो ॾे मजबूर थी करे बैयत कयां थो अली बहादुर आहे चओ अली अहले सुन्नत जो अली चओ शाहे मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़िकार खैबर जे कोट टोड़न वारो दरवाजे खे भञण वारो अली आहे मुंहिंजा दादरी यहूदी दरवाज़ो खैबर जो बंदि करे अंदर घिरी विया शेरे ख़ुदा अल्लाह अकबर जो नारो हणी हुनखे लत जो हई त दरवाजे जो ताक परे वञी किरियो मुस्लमाननि जी फ़ौज अंदर दाख़िल थी वई अली साईं जे हथ में ढाल ही ढाल उहा इत्तफ़ाक़ सां किरी पई काफ़रनि जूं तलवारूं तीर मींहं वांगुरु वसी रहिया हुआ शेरे ख़ुदा उन्ही दरवाज़े जो ताक हथ में खणी उन ताक सां पंहिंजे मथां वार रोकींदो रहियो आहे आख़िरकार जब खैबर जो किलो फतह थियो अली साईं उन ताक खे उछलायो आहे नबी करीम फरमायो ताक खणी अचो 40 ॼणा ताक खणी न सघिया घणा ॼणा तारीख़ तबरी वारे खे पढ़ इब्ने हशाम खे पढ़ सीरत जा किताब पढ़ उहे 40 जोधा जवान विया ॾकी 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 बीठा हो ताक न खयो जेको अली हथ में फेराईंदो रहियो चओ शाहे मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार ला फता इल्ला अलीला सैफ इल्ला जुल्फ़िकार नबी करीम जे कम सां वियो पुठियां असर जो टाइम थियो नबी करीम असर जी नमाज़ पढ़ी अली सही नमाज़ जे फर्ज़ अदा करण खां बाद आयो जीअं जो आयो त नबी करीम फरमाइनि था प्यारा अली झोली विछाए त मां तुंहिंजे झोली में निंड कयां हाणे हज़रत अली सम्झो पे त नमाज़ अञा कान थींदी मूंखे ॿुधारींदा मां पढ़ंदुसि महबूब जी करीम अलैहिस्सलाम हुनजी झोली में मथो मुबारक रखी सुम्ही पिया वाह अली तुंहिंजो शान केॾो तुंहिंजो भाग आहे अॼु तुंहिंजी झोली रसूलुल्लाह जे आराम जी जाइ आहे पर जंहिंमहिल सिज पंहिंजी स्पीड सां लहंदो वियो ऐं बिल्कुलु सिज वञी ॻाढ़ो थियो अली मुर्तज़ा सम्झी वियो त हुज़ूर त पढ़ी आहे नमाज़ मां कान पढ़ी आहे हुज़ूर खे जाॻायां ख़ुदा जो फर्ज़ आहे
पर मुंहिंजा दोस्तो इश्क पियो चवेसि सोहबत सुपेरनि जी ही अपण वॾी हाज कज़ा कज निमाज़ जो वक़्तु वारण वेझड़ो ओ प्यारा अली निमाज़ कज़ा ॿीहर पढ़ी सघी थो पर हेड़ी तोखे वरी सादत कान मिलंदी नबी करीम अलैहिस्सलाम ॿीहर तोखे तुंहिंजी झोली में सुम्हियल आहिनि हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा ख़ामोश कई आहे आख़िर सिज पंहिंजे रफ़्तार सां ज़मीन में लथो अल्लाह पाक जल जलालु अमन वारो जो कानून आहे सिज लथो आसमान में सितारा चमकण लॻा हज़रत अली जे अखियुनि मां लुड़क वही पिया उहे लुड़क वञी नबी करीम जे चेहरे पाक ते किरिया नबी करीम अलैहिस्सलाम जागी पिया ॾिठो त अलीअ जूं अखियूं आली हुअनि ओ अली तूं छो थो रोई या रसूल अल्लाह निमाज़ क़ज़ा थी वई आहे ज़िंदगी में मुंहिंजो रिकॉर्ड साफ़ आहे मुंहिंजी निमाज़ हिकिड़ी बि क़ज़ा कान थी आहे मुंहिंजी हिकिड़ी बि निमाज़ क़ज़ा नाहे जो हिकिड़ी बि निमाज़ क़ज़ा ऐं हुबदार जी हिकिड़ी बि अदा नाहे फ़र्क़ु आहे न बाबा अलीअ जी हिकिड़ी बि क़ज़ा नाहे ऐं हुबदार सॾाइण वारे कूड़े जी सचे जी न कूड़े हुबदार जी हिकिड़ी बि अदा कान्हे कि निमाज़ पढ़ गया हुसैन करबला अच असां को लोड़ ई कान्हे हुसैन बि चविया त निमाज़ मेरा नाना पढ़ गया मेरे को लोड़ कान्हे हुसैन त कोन चयो कुर्बान वञा हुसैन तां हुसैन बि निमाज़ पढ़ी ॾेखारी त नाने पंहिंजे लाइ पढ़ी आहे बाबे पंहिंजे लाइ पढ़ी आहे मां हुसैन पंहिंजे लाइ पढ़ा मुंहिंजी निमाज़ तोखे कमु करणु ॾींदी तुंहिंजी निमाज़ मूंखे कमु करणु ॾींदी मुंहिंजा भाउ मुंहिंजा दोस्त जमल हुज़ूर करीम हज़रत अली खे रोंदे ॾिठो पाण फरमाए त अली का वॾी ॻाल्हि कान्हे का मुंहिंजी शरीयत जो कानून आहे शरीयत आहे क़ज़ा थी वई हाणे इन खे दुबारो वरी क़ज़ा करे पढ़ अली मुर्तज़ा अर्ज़ थो करे सिंधी में चइबो आहे न त यार बि चाकी हुजे वरी सींध बि अणबी हुजे यारी बि हुजे तेल वारे घाणे वारे सां वरी ॾाढ़ी खे बि तेल लॻल कोन हुजे त मज़ो कोन्हे न सही तेल वारे सां यारी आहे त पोइ माशाअल्लाह वार बि सणभा हुजनि या रसूल अल्लाह झोली तुंहिंजी अली तुंहिंजो ख़िदमत तुंहिंजी वरी क़ज़ा पढ़ां तो मुहम्मद करीम खे रब ताक़त ॾिनी आहे दुआ घुर त सिज वरे अली निमाज़ पढ़े त टाइम ते पढ़े कहिड़ी पढ़े ॾाढे जो कहिड़ी पढ़े वक़्त ते पढ़े क़ज़ा न पढ़ंदुसि नबी करीम फरमात अल्लाह ताला जो अमर हो सिज लही वियो हाणे लथे सिज खे छा कंदासीं जेके बिला हथ त खणो कुर्बान वञा रहमत वारे नबी तां सुभान अल्लाह त चओ मुंहिंजे महबूब करीम हथ खया ऐं मुंहिंजा अल्लाह तुंहिंजो अली तुंहिंजे नबीअ जी ख़िदमत में हो तुंहिंजो अली तुंहिंजे नबीअ जे ख़िदमत में हुयो ऐं सिज लही वियो आहे इलाहुल आलमीन हाणे हिन अंगल कयो आहे इहो सिज वरी वापसि वराए त अली पंहिंजे टाइम ते निमाज़ पढ़े रब्बुल आलमीन फरमायो मुंहिंजा महबूब मां रब त मोटाईंदो आहियां पर सिज तुंहिंजे ताबिया तूं चवीस त पाण ई मोटी पवंदो नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात इशारो फरमायो जेका इन हदीस जी रावी आहे रिवाणी आहे सहाबियाणी आहे चवे थी होॾो तारा निकिरी आया हुज़ूर करीम अलैहिस्सलाम दुआ घुरी बस कई त सिज वापसि मोटी आयो जबल जे चोटुनि ते उस ज़ाहिर थी वई हुज़ूर करीम अली साईं खे फरमाइनि था नमाज़ पढ़ अली मुर्तज़ा नमाज़ अदा कई हाणे मां तव्हां खां पुछां थो जेकॾहिं ज़ुहरैन छा बाबा ज़ुहरैन वो जेके ॿई गॾे पढ़ंदा आहिनि ॿिए पहिरीं टे पहिरीं अली बि पढ़े हा त पोइ न का क़ज़ा थिएसि हा न को सिज मोटे हा पर मुंहिंजा दोस्त हज़रत अली ॿिए पहिरीं पढ़ी हुई ॿिए पहिरीं ते ज़ुहरैन माना गॾे कोन पढ़ियूं टे पहिरीं कान पढ़ी हुई पोइ हा वरी हज़रत अली खां क़ज़ा थी त नबी सिज मोटायो इन मां मालूम त सुन्नी जी जेका तूं निमाज़ पढ़ंदो आहे उहा अली वारी निमाज़ इहा आहे
जेका तो असां वटि निमाज़ आहे अलीअ वारी इहा ई निमाज़ ही त ॿे पहरी ते ॿे पहरी पढ़ंदो हो, टे पहरी ते टे पहरी पढ़ंदो हो, सांझीअ ते सांझी पढ़ंदो हो। ईअं कोन हो त ॿे पहरी टे पहरी गॾे पढ़ी छॾे वरी सही सिज लथो सो मणी हिकु धड़ी में ॿई गॾी पढ़े छॾे। मुंहिंजे महबूब जी उम्मत जी सारी उम्मत 5 निमाज़ूं पढ़े, 5 बांगू ॾे, हिन वटि बांगू ई 3। ॿे पहरी जी ॿुधी अथव, टे पहरी जी कॾहिं ॿुधी अथव बाबा? वरी जे सिज लथे जी ॿुधी अथव, सोमाणी का ॿुधी अथव? बसि 2 बांगू ई है, वरी हिकिड़ी सुबुह जो बांग ॾींदा। सो बि माशाअल्लाह बांग अहिड़ी शुरू हितां शुरू थी वञी मां घटि रगड़ खण। मालूम थियो त सुन्नत जमायत वटि अली वारी निमाज़ आहे। ॾाढे जो कहिड़ी कॾहिं त आला हज़रत चवे थो इशारे से चांद चीर लिया, छुपे हुए खुर को फेरे लिया, कहे हुए दिन को असर किया, ये ताबो तमा तुम्हारे लिए, जमीनो जमा तुम्हारे लिए, मकीनो मकान तुम्हारे लिए, हम आए यहाँ तुम्हारे लिए, उठे भी वहाँ तुम्हारे लिए। सच बुधा पीरोठ जा मुसलमानों दरगाह शरीफ जी जमात। मुंहिंजा दोस्तो तव्हां खां मां ईमान जो वास्तो ॾेई पुछां छो त मुस्तफ़ा जे ताक़त जहिड़ी कंहिंजी ताक़त आहे? अड़े रसूलुल्लाह जे इशारे सां चंड टुकड़ा थी पेरनि में किरे। वाह बि तुंहिंजे इशारे सां त खोती बि कान्हे। जे खाराया हूंदसि मदरसे जा टुकर त पोइ शायदि खणी अचेसि बि। कुर्बान वॼा सोणे नबी करीम जी ज़ात आहे। आका इशारो करे त चंड टुकड़ा थी पवे। जेको मुस्तफ़ा इशारो करे त लथल सिज वापसि वरी अचे। मुंहिंजो महबूब इशारो करे वण हली अचे। वाड़े शरफुद्दीन बूसीरी सभई जो सुभान अल्लाह। मौलाना शरफुद्दीन बूसीरी पाता के ख़बर आहे मुंहिंजा दोस्त उहो आलिम दीन आहे। बीमार थी थो पए पियो, फालज थी थो वञेसि पियो, फालज। हकीमनि डॉक्टरनि खे लाइलाज करे छॾियो। ज़ाल उथारेसि, वेहारेसि, खाराएसि, पीआरेसि, बसि लाश जो लाश आहे। आलिम त हुयो। हिकिड़ी राति आधी राति जो हुनखे दिलि में ख़्यालु थियो त हकीमनि त मूंखे लाइलाज कयो आहे, छो न उन साईं खे सॼा जेको सॼे जहान जे हकीमनि जो बि हकीम आहे। मुझे हबीब के सब तो करे अमिन ताज़ा कोरे जीरान बेजी सलमी मज़ज तदम अंजारा मिम मुक़लदिम बेदमी। अरबी जो शेर इन जो सिंधीअ में तव्हांखे तर्जुमो ॿुधायां। लाड़ जो हिकिड़ो अहल सुन्नत जो आलिम थी गुज़रियो आहे मौलाना अली मोहम्मद महेरी सभई जो सुभान अल्लाह। वॾो आशिक़े रसूल हो। अमिन तज़क्कुर जो तर्जुमो थो करे अमिन तज़क्कुर जीरा निम्बजी सलमी मज़ज तदम अंजरा मिम मुक़लदिम बेदमी। चवे तो अॼु के अची ओचितो मूंखे यावुर यादि पया में। अॼु बि अची ओचितो मूंखे यावुर यादि पया में। सांगी सेण सलम जा हींअरे मंझि हुरिया में। हाणे ॻाढ़ा गल कया में हजूं हारे जमा। समूरो कसीदो इन्ही तिर्ज़ ते बुज़ुर्ग तर्जुमो कयो आहे।
जेको असां मां छपरायो बि आहे पंहिंजे मदरसे तरफ़ खां। मुंहिंजा दोस्तो अदीदो अॼु रहिजी वियूं कापियूं न त तव्हांजे लाइ खयूं अचां हा। पढ़ंदव तव्हांजो ईमान ताज़ो थी वेंदो। बुज़ुर्ग इहो महबूब करीम खे सॾ कया, या रब्बे बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजे दिल में मुस्तफ़ा जी मोहब्बत आहे, छो न सम्झंदव? छा थो चवे? हुवल हबीबुल लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिमी मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। थका हो जा हथ कढां गॾिजी चओ न, मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। छा चइबो आहे? दिल से जो बात निकलती है असर रखती है, पर नहीं ताकते परवाज मगर रखती है। दिल मां जेका दाह निकिरंदी आहे न, उहा आसमान जा पर्दा चिरींदी आहे। बीमार आहे, मोहताज आहे, लाइलाज आहे। चवे तो मुहम्मदुन सय्यिदुल कौनैन व सकलैन वल फरीक़ैन मिन उरबिन व मिन अजमी मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल वलैयादिका रसूलल्लाहि जाहु कबी इज़ल करीम तजल्ला बिस्मे मुंतक़िमी मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। नबी करीम खे सॾ थो करे, छा थो करे नबी खे? ॾाढे ॻाल्हि छा थो चवे? मज़े जी ॻाल्हि हिकिड़ी थो चवे, चवे थो जाअत लिदावतिहिल अशजारो साजिदतन। उहो मुंहिंजो नबी जे वण खे सॾ करे त वण सजदा कंदो हलंदो अचे। वण छा करे? सजदा कंदो। जाअत लिदावतिहिल अशजारो साजिदतन तमशी इलैहि अला साकिम बिला कदमी। वो वण माण्हू वांगुरु हली नबी करीम वटि अचे। न सॼी राति साईं खे सॾ कया। कमल भाग खुलियो मदीने जा घोट, सुन जो मुंहिंजा सॾड़ा हाणे कज मुहम्मद मोट जो उम्मत तुंहिंजे आसरे। हिन जी क़िस्मत खुली पई आहे, कसीदो चई बस कयो आहे त मथां ॾिसे त मुहम्मद करीम बीठो आहे। फमसहहू बियदिहिल मुबारका
मुझे नबी करीम पंहिंजे बरकत ऐं रहमत वारो हथ मुबारक घुमायोसि। पाण फरमाइनि था पूसीरी तूं त चङो भलो आहे कि भला बीमार आहियां। पाण फरमाइनि था उथ त सही, उथे त मरा चङो भलो हुजे। पाण फरमाइनि था तुंहिंजे सदन ते आयो आहियां, तोखे चङो भलो त कयो थो वञा, पर मुंहिंजी नात लिखी थी तोखे पाखर थो ॾियां। पाखर सम्झो था? इनाम छा? तोखे इनाम थो ॾियां, इनाम थो ॾियां, तोखे तोहफ़ो थो ॾियां। तो मुंहिंजी तारीफ़ कई आहे। अवां नात ख़ाननि ते नोट घुरींदा हो न, इहा मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत अथव। सुभान अल्लाह कयो, दिलि खोले सुभान अल्लाह कयो। मुंहिंजे हबीब करीम खे चादर मुबारक ॾिनी ऐं पाण ख़ैर जो तशरीफ़ वठी विया। हमरा चङो भलो। सुबुह जो माई सवेर उथी ॾंदड़ पाणी करायांसि, न सनी थुली ते वठी वञांसि, टेक ॾियांसि, उथी न सघंदो आहे। माई जो कमरे में अचे त मौलाना शरफुद्दीन घुमंदो वते, पढ़ंदो वते, मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिम। माई रड़ करे चवे थी, ओ शरफुद्दीन तोखे कंहिं चङो भलो कयो आहे। माई खे चवण लॻो, मूंखे उन्हीअ चङो भलो कयो आहे जेको सॼे जहान जो हकीम आहे। मूं रात रसूलुल्लाह खे सॾ कया, मुहम्मद करीम खे फरियादूं कयुमि। मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात तशरीफ़ वठी आया, मुंहिंजे मथां हथ बि घुमायो अथनि। हीअ मूंखे चादर बि इनाम में ॾेई आहे। अरबी में चादर खे बुर्दह चइबो आहे। उन खां पोइ मशहूरु थी वियो कसीदह, बुर्दह, चादर वारो कसीदो। हिकिड़ो वक़्त जो बादशाह हुआ, उनजे वज़ीर जो पुटु बीमार थी पियो। माण्हू मोकिले मौलाना साहब खे, चई मूंखे कसीदो त ॾे जेको नबी करीम जे शान में लिखियो थी। बोले साहब चयो मूं हिकिड़ो थोरो लिखियो आहे, मां वॾो शाइर आहियां, नबी जूं कई तारीफ़ूं कई नातूं लिखियूं अथमि। कि न, मूंखे उहो ॾे जंहिंजे मुंड में आहे अमिन तज़क्कुर जीरान बिज़ी सलमी। कि मूं उहो त राति लिखियो आहे, कंहिंखे ॿुधायो ई कोन्हे। कि कंहिंखे ॿुधाई या न ॿुधाई, राति तो पढ़ियो पे मुस्तफ़ा ख़ुशि थी रहिया हुआ, मां ॾिसी रहियो हुउसि। वो बि आशिक़ रसूल हो, हुनजो बि मक़ाम मंज़िल वॾो हो। मूं ॾिठो पे त नबी करीम जी ज़ात राज़ी थी रहिया हा। रुगो राज़ी कोन हा त तोखे निशानी बि ॿुधायां त मुंहिंजे हबीब करीम तोखे चादर इनाम में अता फरमाई हुई, ऐं उन्ही चादर जे करे तूं चङो भलो थी वियो आहे। अदा मां हाणे तव्हां खां पुछां थो, मेरी जमात सगोरी ख़ुदा जे वास्ते सच ॿुधायो त महबूब सुठी ॻाल्हि ते इनाम ॾींदा राज़ी थींदा या नाजाइज़ ॻाल्हि ते? दिल खोले चओ, नाजाइज़ ॻाल्हि ते त राज़ी कोन थींदा न। तंहिंजी माना त हुन मुस्तफ़ा खे फरियादियूं कयूं, इहा माना फरियाद करणु जाइज़ आहे। हिकु ॻाल्हि ॿियो, पाण आया अची इनाम ॾिनऊं, तंहिंजी माना त मुंहिंजे नबी खे ख़बर। हाणे मां हेॾे खिपरे ॾे वियुसि जलसे ते, मूंखे चयूं साईं हिते हिकिड़े ॻोठ में वहाबी आया तबलीगी, ॾिठा अथव न, अपना खाते हैं। सॼो जहान खाए अलाह जो, हे खाइनि अपनो। अलाह छा खाईंदा आहिनि अपनो? माण्हू वीचारा ॿारनि में चांहि पियो, महिमान हो, मानी खाओ, चई नहीं हम अपना खाते हैं। वॾा मुशरिक त हे चइबा न, बाबा तव्हां कंहिंजो था खाओ? जेके अपनो खाइनि से हथ मथे खणनि। मुंहिंजा सोना ऐं ख़ुदा जुठ कहिड़ी के अथनि, असीं परे खां अचूं 10 कोह तां 10 मैल तां 100 मैल तां, असांजे लाइ अॻे ई ग़रीबाणे हाल सारू बिस्तरो विछायो पियो आहे, ऐं हिननि जे मथां 24 कलाक बिस्तरो चढ़ियो पियो आहे। तेल बि साण, तो बि रुगो चवंदा सुनियो मुर्सी खे घुमायो असां पता तव्हांखे कमल मिले या न मिले, पर असां सां सभु समर साण अथव। सो हेॾे खिपरे में हिकिड़ो जमायत जो ॻोठ हो, उन वॾेरे टोड़े कढो, लठियूं हणी मोचड़ा हणी कढियो, अहिड़ा ढीठ जो ॻोठ खां निकिरी ॿाहिरि हिकिड़ो ईअं सॾ पंध ते बब्बर हो, उते वेही रहिया, वॾेरे जो धूड़ पिया पाइनि वेठा। सुबुह जो उतां उथी हलिया विया,
ॿिए ॾिहाड़े ते ॿिए ॻोठ में वेठा ॻाल्हि कनि असां साईं फलाणे ॻोठ में वियासीं पोइ असांखे उतां वॾेरे ज़ोरी कढायो सॼी राति असां बबर जे हेठो वेठासीं सुबुह जो असां वियासीं पंहिंजे ॿी जॻह ते राति जो नबी करीम उन वॾेरे खे दीदार कराए थी बड़ा शर्म नथो अचई अड़े तो मुंहिंजे महिमाननि खे तड़ियो आहे लॼ कान थी अचे तो मुंहिंजा महिमान तड़िया थी वीचारा सॼी राति बबरो वेठो वेठा हाणे फ़ख़ुर सां पिया ॻाल्हि कनि त असां अहिड़ा मोतबर आहियूं जो नबी पाक असांजे करे वॾेरे खे मयार ॾिनी हा उते वरी हिकिड़ो वेठो उस्ताद मोहम्मद अली जहिड़ो मुजाहिद उन चयो मुला कूड़े कूड़े जा पुट अरे होॾो त चओ था त नबी खे ख़बर ई कान्हे तंहिंजी माना त तव्हांजे मोचड़नि जी रसूलुल्लाह खे ख़बर पई न ऐं हुज़ूर खे इहा बि ख़बर पई त पादर खाई बबरो वेठो वेठा इहा ख़बर पई न भेणा होॾो चओ त नबी खे भित जे पुठियां जी बि ख़बर कान्हे के नबी खे सुभाणे जी बि ख़बर कान्हे नबी खे का ख़बर कान्हे होॾो भेणा तव्हांजा वहाबी तबलीग करिया त नबी खे का ख़बर कान्हे हेॾो तव्हांखे पादर लॻा त माना मदीने वारे ख़बर पवंदा सुन्नीअ सां सचा आहियूं न असुल ॻाल्हि ॿी ही त नबी करीम वॾेरे खे ज़ियारत कराई नबी पाक अलैहि सलाम हुनखे चयो चङो कई तोखे चवां थो त ॻोठ वारनि खे भत ई ॾेई खाराए छॾे जॾो खे करियो अथव मुंहिंजा त अहिड़ा ठग अहिड़ा कूड़ रुॻो कूड़ पिया हणंदा बेअदब ऐं गुस्ताख ख़ुदा शुल तव्हां असांखे गुस्ताखी खां बचाए चओ असांजो नबी बाख़बर नबी आहे खालिक़े कुल ने आपको मालिके कुल बना दिया खालिक़े कुल ने आपको मालिके कुल बना दिया दोनों जहां है आपके कब्जा और इख्तियार में मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जा कपड़ा भी मौजूद चो सुभान रसूलुल्लाह जे जिस्म पाक ते मख न वेंदी सुभान अल्लाह त चओ मौलाना गुलाम रसूल जतोई जहिड़ो आशिक़ थो चवे थो बिना पाछे तुंहिंजो पाक जिस्म मख खे न वेहण जो तो ते हुकुम वध यूसुफ खां आहे तुंहिंजो हुस्न चओ सुभान अल्लाह वध यूसुफ खां आहे तुंहिंजो हुस्न पसी हूरूं थियूं हैरान नबी तुंहिंजे शान मथां कुर्बान नबी तुंहिंजे शान मथां कुर्बान नबी घोरिया ॿार बचा जिंदो जान नबी तुंहिंजे शान मथां देवबंदन महाबिन जो हिकिड़ो मुला मरी वियो आहे हाणे ताज़ो ॿेर वारो ॿेर शरीफ़ अब ॿेर बि कॾहिं शरीफ़ थी जेका शरीफ़नि जा फटकाल आहे ॿेर वरी कॾहिं शरीफ़ थी असां चऊं दरगाह शरीफ़ त टांडो लॻो शरीफ़ सेवण शरीफ़ कावड़ लॻे मुल्तान शरीफ़ कावड़ लॻे हिननि जूं ॿेरियूं बि शरीफ़ असांजा दरगाह बि शरीफ़ न आहिनि उन्हीं भागे ॿेर वारे लिखियो आहे किताब में पंहिंजे में त नऊज़ बिल्लाह नबी करीम खे जूं पवंदियूं खुदा जो कसम आहे मुस्तफ़ा जो जिस्म पाक जून खां पाक आहे चओ मुस्तफ़ा जो जिस्म जून खां मखिन खां महबूब खुदा जो आही अजब तो सा खास खुदा जो आहे करब लौला कलमा सूहे तो खेल कब लौला कलमा सूहे तो खेल कब तो लाए जुड़िया बई जहान नबी तुझे शान मथा थका हो न थका हो भला ठरो था लाए मरो था तो चओ मूंसां गॾिजी तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी तुंहिंजे शान मथा
कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंदो जानो नबी तुझे शान मथा चवे तो महराज तोखे जिस्मानी छो सारो सैर तोखे सुबहानी छो सारो ॾेहो तुंहिंजो आहे दानी छो सारो ॾेहो तुंहिंजो आहे दानी छो पसी मलक फलक छा मस्तान नबी तुझे शान मथा चओ चओ दिल ठरे तुझे शान मथा कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंदो जानो नबी तुझे शान मथा मां गुलाम रसूल आया तुझो हिते मेहराबपुर में छाहे मुझो आणायो अरब कयो कुर्ब पंहिंजो आणायो अरब कयो कुर्ब पंहिंजो मां त तुंहिंजो मरां थी शलह मेहमान नबी तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा मुझे महबूब ते त मख कान वेहदी ही पर खुदा जो कसम अली कारी जहिड़े मुहक़िक़ आलिम लिखियो आहे त अब्दुल कादिर जीलानी जे कपड़नि ते बि मख कान वेहदी पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी सभई जो सुभान अल्लाह पीसे रोज़े वारा फरमाईंदा आहिनि मुंहिंजा फ़क़ीरो 11 दफ़ा कुल पढ़ी उन 11 कुलनि जो नज़रानो हज़रत अब्दुल कादिर जीलानी बगदाद वारे बादशाह जे रूह खे बख़्शे पोइ 4 तस्बीह ज़िक्र जो गना कयो हिन सिलसिले के जेको सिंध में ज़ोर वठायो सो रोज़े वारे वठायो झरनि में झंगनि में बरनि में थरनि में जाथे बि वञ मुंहिंजा अदा हिन फितने जो ज़मानो आहे अॼु बि ख़ुदा जो कसम आहे बहराड़नि में बि ला इलाहा इल्लल्लाह जी लोली लॻी पई आहे अॼु बि ख़ुदा जो ज़िक्र जारी आहे एॾो पीसे रोज़े वारे फैज़ खे जारी फरमायो क़ादरी सिलसिले खे ज़ोर वठायो मुंहिंजे मुर्शिद करीम तां क़ुर्बान वञा उहो मुंहिंजा दोस्त पीरान पीर रहमतुल्लाह अलैह एॾे कमाल जो साहिब आहे जो रसूलुल्लाह हिते त मख कान वेहे पर पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जो जिस्म पाक ते बि मख कान वेंदी तव्हांजो ईमान आहे ॻाल्हि खे क़बूल कयो था तव्हांखे कहिड़ा सोणे नबी पाक जा मौजज़ा ॿुधाया छा ॿुधाया मौजज़ा मिठड़े मोहम्मद मीर जा छा ॿुधाया मौजज़ा मिठड़े मोहम्मद मीर जा बेज़ुबान हैवान भी प्यासी पैगंबर पीर जा अल्लाह ताला तव्हां असांखे महबूब जे मौजज़नि जे सदके मोहब्बत नसीब फरमाए आका जो इश्क नसीब फरमाए मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा अज़ीज़ो बस मुंहिंजो तव्हांखे पैगाम हिकिड़ो आहे दूर तनीअ खां लॾ चओ सुभान अल्लाह फ़क़ीर जो पैगाम यादि कजो दूर तनीअ खां लॾ जंहिंजी नाहे मुहड़ मल्हीर ॾे पखातन पापिन खां परे परां अॾ उछांग तनीअ जी छॾ जेके धनारऊं धार चरनि जन मुंहिंजे महबूब सां लव न लॻाई आहे महबूब खां ताल्लुक टोड़े छॾियो आहे जेके मां जहिड़ो तोखे सबक़ सेखारनि था उन खां पाण खे परे कर त मदीने वारो तो ते बि राज़ी थी पवे छो त ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजो ईमान आहे रसूलुल्लाह खे अॼु बि ख़बर आहे त पीर साईं जे ॻोठ वारी ईदगाह में कहिड़ा आशिक़ वेठा ऐं कहिड़ा मुंहिंजो शान ॿुधी ठरनि था कहिड़नि जी दिलि में ख़ुशी पैदा थी थिए
कहड़न जे अखन में लुड़क जारी हन। मुझा दोस्तों अजीजो मुस्तफा करीम के इहा खबर पौंदी तो तू केड़े दुश्मन सा भाकुर पाइंदो आ, केड़े बेअदब गुस्ताख सा यारी रखंदो आ, केड़े सा ताड़ो ताड़े में मिलाइंदो आ। मां दुआ कदो सा अल्लाह ताला तोखे बदमज़हबन जे सोबत खां बचाए चो आमीन। अल्लाह से तोखे असा के त बचाए पर असा जे आल औलाद के भी बचाए। रब्बुल आलमीन का दुआ है अल्लाह ताला इन असा जे नौजवानन जेके हे रोज़े धड़ी रहबर कमेटी जा सरबराह हन, मेंबर हन, सेक्रेटरी हन या उन जा रुफ़क़ाए कार आहिनि या उहे दोस्त जेके हिन प्यारे प्रोग्राम के सालों साल कायम करण जे लाइ दामे दिरमे कदमे सुखने ताउन कंदा हन। मां उन्हनि जे लाइ दुआ कंदुसि अल्लाह ताला उन जे माल में, ईमान में, बच्चन में, दीन ऐं दुनिया में बरकतूं नाज़िल फरमाए। अल्लाह ताला उनके बार बार आकाए नामदार जी मोहब्बत नसीब फरमाए। चिश्ती साहब छॾे वियो साईं, सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम चिश्ती साहब अध में छॾियो तव्हांजे अचण जे करे। हाँ साईं, महिरबानी करे तो टटी कलंदर जी उभर वताया तूं पता तव्हांखे करी पवंदी, तव्हांजे अचण जे करे तो उथी वियो न वीचारो, छिरकी जी पियो वीचारो। अरे ई उस्ताद पर हो बार त मुते न रख, पंहिंजो ॿार आहे ॿिए जो न आहे। या असांजे अॻ में मौलवी साहब हिकिड़ो मरहब सां नबी साईं जी जंग विढ़ंदे अली साईं जन खे यादि कयो, महिरबानी करे उन ते रोशनी विझंदा। मुंहिंजा अदा मां त तव्हांखे ॿुधायो न त मरहब ख़ैबर जो वॾे खां वॾो काफ़र हो। जॾहिं हज़रत अली उल मुर्तज़ा जे मुक़ाबले में आयो हो, इहा ॻाल्हि ग़लति आम करे सां माण्हू वरी छा चवंदा आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि जी त मां तशरीह करे छॾियां, इजाज़त हुजे त कयां। चिठी जो जवाब ॾियां पर खोले ॾियां। आम तरह सां माण्हू ईअं चवंदा आहिनि, आम शिया त चवनि पर असांजा अणपढ़िया सुन्नी बि चवंदा आहिनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ख़ैबर में आया 40 ॾींहं जंग हली। घणा ॾींहं? पोइ 40 ॾींहं जंग फतह न पई थी। पोइ नबी पाक अली साईं खे सॾ कया मदीने में, या अली या अली या अली या अली। पोइ नबी साईं जो सॾ कया त माण्हू ॾिसनि पिया रस्ते ॾे। हाणे नबी साईं जो सॾ ॿुधी अली ईंदो, पर सलमान फारसी वरी आसमान ॾे पियो निहारे। सलमान सलेमान लफ़्ज़ जो मुंहिंजो आहे, हज़रत सलेमान जो नालो सलमान आहे, सलेमान न, इहा लफ़्ज़ सही कजो। सहाबी जो नालो आहे सलमान, ये कान्हे असांजनि में सुलेमान आहे पर हुन में सलमान आहे। उहो वरी मथे पियो निहारे। माण्हू पुछो सलमान आहे, मथे छो थो निहारी? जीअं तव्हां चरिया हो अली ज़मीन तां थोरो ईंदो, अली आसमान तां ईंदो। हाणे वाह वाह त कयई, सुभान अल्लाह त कयई, पर तकड़ त न कर। इहो माण्हू ईअं चवंदा आहिनि, केरु चवंदा आहिनि? चो माण्हू। इहा ॻाल्हि कूड़ी आहे। हक़ीक़ी ॻाल्हि इहा आहे 40 ॾींहं न, लड़ाई सिर्फ़ 3 ॾींहं हली। घणा ॾिहाड़ा सम्झो था न? घणा ॾिहाड़ा? बुखारी में लिखियो पियो। हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, अली मदीने कोन हो, नबी करीम सां गॾु हो, नबी करीम सां, पर हुयो बीमार जो अखियूं उथला हो। 3 ॾिहाड़े नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो त अॼु सुबुह जो मां अहिड़े शख़्स जे हथ ते तलवार उनखे ॾियां थो जो अल्लाह उन जे हथ ते ख़ैबर खे फतह कंदो। उहो अल्लाह खे प्यारो आहे, अल्लाह जे रसूल खे प्यारो आहे, उन्ही जो बि अल्लाह जे रसूल सां प्यार आहे। सुबुह जे टाइम ते सभई इंतज़ार में हुजनि तो कहिड़ो भाग वारो आहे जंहिंखे 3 ॾिहाड़े फतह बि मिलंदी, अल्लाह रसूल खे बि प्यारो, अल्लाह रसूल बि हुन सां प्यार थो करे। सभई सहाबी हिकु कना थी वेठा। महबूब फजर जी निमाज़ पढ़ी फरमायो, आइन अली, अली किथे आहे? हाणे सुभान अल्लाह ॻाल्हि। साहबनि चयोसीं अली त बिस्तरे ते पियो आहे, गर्मी सख़्त आहे, सफ़र जी गज़ ऐं मिटी जे करे अखियूं उथी पियूं आहिनि। पाण करे में फरमा वठी जोसि, शेरे ख़ुदा खे वठी आया। महबूब पंहिंजी लुआब मुस्तफ़ा जे वात जो पाणी बि मौजूदु हो। हुज़ूर करीम पंहिंजी वात जी लुआब कढी
अली से के अखन मुबारकन ते लगाई। हजरत अली तो चवे उन्नी टाइम फिलफोर मुझो अखियूं ठीक थियूं पर जिंदगी भर वरी मुखे अखन में सूर कोन पियो, वरी मुझी अख न उथी। एड़ो नबी करीम इलाज फरमाए छो। पाण वणे वठ तलवार हल। जो मैदान में लथा तमर सामो मुकाबले में मरहब हो। केर बाबा यहूदी हो ऐं उहो मशहूर हो अरब में 1000 माण्हू जो मुक़ाबिलो कंदो हो। माना हिकिड़ो माण्हू मुजाहिद हुनजे मुक़ाबले में अचे तंहिंखे मारींदो, ॿियो टियों चौथो 1000 माण्हूअ ताईं अकेलो विढ़ंदो हो। छो त अकेलो हिकिड़ो थी माण्हू विढ़ंदा। अॼुकल्ह त हाणे बम त ॻोठ चट। अॻे छा हूंदो हो जो हिकिड़ो थी मैदान में लहंदा हुआ त हो हिकिड़ो मरहब 1000 माण्हूअ जे मुक़ाबले में हो। मथे खां पेरनि ताईं, पेरनि खां मथे ताईं सॼो लोह में भरियल हो। हिकिड़ी ज़िरह, ॿी ज़िरह, हिकिड़ो टोप, ॿियो टोप, बसि रुगो अखियूं पियूं ॾेखारजनि। अली खे चई तूं केरु आहीं? चई मां हाशमी आहियां। चई तूं नौजवान आहे, मोटी वञ। शेर ख़ुदा फरमायो त मुहम्मद जा ग़ुलाम मैदान में ईंदा आहिनि त मोटंदा न आहिनि। हज़रत सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह खे चयो हो न अंग्रेज़नि त बसि तूं रुगो असां सां खणी ठाह कर, बसि पोइ पाण बसि तोखे छॾे था ॾियूं। सूर्य बादशाह फरमाईंदा ठाह त परे ॻाल्हि आहे, पर ठाह जो सोचींदो आहियां त ठाह कयां त सोचण वारे टाइम ते बि मूंखे शक थी पवंदो आहे त मुंहिंजे सीने में जिस्म में हुसैन जो खून कोन्हे छा? मां हुसैनी आहियां, हुसैनी कॾहिं ठाह न कंदा आहिनि। हुसैनी सिर ॾींदो आहे, जान ॾींदो आहे, ठाह बातिल सां न कंदो आहे। बातिल से दबने वाले ऐं आसमां नहीं हम 100 बार कर चुका है तू इम्तिहान हमारा। हैदर करार चो त असां मैदान मां मोटण वारा न आहियूं। मरहब चयो तोखे ख़बर आहे त केरु आहे? रज्ज़ पढ़ी मुंहिंजी माउ मुंहिंजो नालो रखियो आहे मरहब, ऐं हे सॼे हिन ख़ैबर खे ख़बर आहे मुंहिंजो नालो आहे मरहब। अली से जवाब ॾिनुसि जेकॾहिं तूं मरहब आहे त वरी मुंहिंजी माउ नालो रखियो आहे मुंहिंजो हैदर। चओ सुभान अल्लाह। ॾाढे जो छा? जेकॾहिं तूं मरहब आहे तोखे मरहब सॾींदा आहिनि त मूंखे वरी मुंहिंजी अमड़ मुंहिंजो नालो हैदर रखियो आहे। ऐं हैदर आहियां, हैदर बि अकेलो न आहियां, हैदर करार आहियां ऐं गैर फरार आहियां। मुक़ाबिलो करण आयो आहियां। जे नौजवान आहे तोखे वार करण जी इजाज़त आहे, वार कर। अली फरमायो असां हाशिमनि जो इहो ॾाज न आहे, असीं आगराई न कंदा आहियूं, दिफ़ा कंदा आहियूं। आगराई तूं कर त जवाब मां ॾियां। चई ठीकु आहे संभल जा। हुन वार कयो कावड़ में, गुस्से में, अहिड़ो वार कयईं जो हज़रत अली मुर्तज़ा जे मथे ते जेको टोप हो उहो टोप कटिजी वियो ऐं हुनजी तलवार जी जेका नोक हुई सा हज़रत अली जे निराड़ मुबारक में थोरी लॻी ऐं 2-3 रत जा फुड़ा निकिता। हज़रत अली मुर्तज़ा खे चई मुंहिंजो वार घुसी वियो, हाणे तोखे इजाज़त आहे। पाण फरमाए था ख़बरदार अचई तो मुंहिंजो वार। अल्लाह अकबर करे हुनखे मथे में वार कयूं, हुनजा 2 टोप मथे जा लोह जा कटिजी विया, 2 ज़िरहूं कटिजी वियूं, मथो कटिजी वियो, जान कटिजी वई। टंगुनि खां तलवार हेठि वञी ज़मीन ते लॻी। हिनखे ख़बर कान पई, चवण लॻो गुथो आहे। छा चई? ख़बर ई न पइसि गुथो आहे। अली फरमाए चुर त ख़बर पए, हमरा जो चुरे त अधु हेॾे वञी किरियो, अधु हेॾे वञी किरियो। इहे टुकड़ा थी वियो। शेर ख़ुदा हुनखे ज़रा करे छॾियो। मुंहिंजा दोस्तो इहा ॻाल्हि आहे अहल सुन्नत क़बूल थी के बाक़ी 40 ॾींहं लाइ पे हली नबी से सॼ सुबे इहे सभु ॻाल्हियूं ॾठियूं न कंदा कयो। अल्लाह ताला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दअवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। या अल्लाह असांजी हाज़िरी क़बूल फरमा। या अल्लाह असांजे दोस्तनि जी मेहनत क़बूल फरमा। या अल्लाह असांजे दोस्तनि जेको ही ख़िदमत कई आहे उहा ख़िदमत क़बूल फरमा। ही जेका जमात आई आहे वेठी आहे मुहबत सां जेको टाइम ॾिनो अथनि मुंहिंजा मौला इन्हनि जी घड़ी घड़ी जो हिनखे अजर अज़ीम अता फरमा। बे औलादनि खे साल औलाद अता फरमा। कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा। असांखे मदीने जो बार बार दीदार करा। गुंबद ख़ज़रा जी हाज़िरी नसीब फरमा। या अल्लाह असांजे पीर से सरदार जो ख़ैर फरमा। पीर से खे ख़िज़री हयाती अता फरमा। पीर से खे सेहत कामिला अता फरमा। हज़रत रोज़े धड़ी रहमतुल्लाह अलैह जे फैज़ खे क़यामत ताईं जारी फरमा। महबूब करीम जी उम्मत जा जेके सुन्नत जमात जा आशिक़ान मौला सभिनी जा बेड़ा पार फरमा।
इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। थी भी सलाम पढ़ी को वञो। घड़ी चमका तैबा का चांद सो दिल अफरोज सात पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे हम कहें या नबी वो कहें उम्मती उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे मुझसे खिदमत के कुदसी कहे हर रज़ा वो सलातो सलाम अब सुना ओ जरा मुस्तफा जाने रहमत पे शम्ए बज़ में सैयदी मुर्शिदी शाह रोज़े धनी सैयदी मुर्शिदी शाह रोज़े धनी उनकी नूरानी तुरबत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे सैये बज़ में हिदायत लाखों सलाम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। मौलाए पाक ने सलातो सलाम जे सदके असांजो मुरादूं पूरियूं फरमा। या अल्लाह सलातो सलाम जे सदके असांजो दिल जूं तमन्नाऊं पूरियूं फरमा। या अल्लाह सलातो सलाम जे सदके असांखे आसमान ऐं ज़मीन जे आफ़तुनि खां बचा। या अल्लाह असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा। प्यारे आका मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत नसीब फरमा। अहले सुन्नत वल जमात जो बोल बाला फरमा। मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब करीम जे सदके असांजे महबूब करीम जी मुर्शिद करीम जी दरगाह खे आबाद फरमा। क़यामत ताईं फैज़ खे जारी सारी फरमा। मुंहिंजा मौला जेके भी मुसलमान नबी करीम सां मोहब्बत कनि था सभिनी जूं दिलियूं मुस्तफ़ा जे इश्क़ सां आबाद फरमा। मौलाए पाक नजू की बानिया ने महफिल जा बेड़ा पार फरमा। जंहिं भी हिन महफिल में जेतिरे क़दुरु शिरकत कई आहे हिस्सो वरितो आहे मौला दाणो दाणो दाख़िल कयो आहे क़बूल फरमा। बिबरकत अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।